वज़ीर-ए-आज़म मुमताज़ ज़हरा बुलाए पाकिस्तान के अंदरूनी मामलन में अमरीका जी मुदाखलत जो ॻाल्हियूं ग़लत आहिनि। हुकूमत अचनि सां पाक अमरीका लाॻापन ते को बि वक़्तु न पवंदो। वधीक घणी पाकिस्तान ऐं अमरीका खे हिक ॿिए जे मामलनि में मुदाखलत न करणु घुरिजे। आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ नए अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खे वाधायूं। पाकिस्तान ऐं अमरीका पुराणा दोस्त ऐं भाईवार आहिनि। वज़ीर-ए-आज़म शहबाज 11 नवंबर ते ॿीहर सऊदी अरब जो दौरो कंदो। रियाद सिंध में फ़लस्तीन मसइले ज़ाहिर कयो वेंदो। पाकिस्तान ग़ज़ा ऐं लबनान जी जंग मुतासिरनि जे लाइ इमदादी रवैयो आहे। पाकिस्तान फ़लस्तीनी मसइले जी बि रियासती हल जो हामी आहे। वज़ीर-ए-आज़म शरीफ ईरान ते हमले जी मज़म्मत कई आहे। बचाव वरी वज़ीर ख़ारजा आसिफ पीटीआई अमरीका हवालगी जो इम्कान रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त अमरीका मां बानी जी आज़ादी लाइ कॉल अची वेंदी। नथो लॻे त अमरीकी सदर ट्रंप पीटीआई बानी जी आज़ादी जी ॻाल्हि कंदो। अॻूणे वज़ीर-ए-आज़म खे अमरीका हवाले करण जो को बि इम्कान मसइला सॼे मुल्क में आहिनि। बाबो सिंध हुकूमत ख़िलाफ़ कई पई वञे। सिंध सरकार माण्हुनि जी ज़िंदगी ऐं सिहत पिया ख़र्च करे रही आहे। सिंध हुकूमत जे कंट्रोल हेठि रोड बहितरीन आहिनि। बाक़ी सरकार क़ौमी शहरा ते ध्यानु ॾियणु घुरिजे। सदर आसिफ अली ज़रदारी थरकोल मंसूबो ॿीहर कमु शुरू कयो। मुल्क जे फ़ाइदे जे लाइ थर जी बिजली क़ौमी ग्रिड खे फराहमे 2 लख घरनि खे सोलर सिस्टम मुफ़्त मिली रहिया आहिनि। अमन जी हाल बि ॿियनि सूबनि खां सिंध में बहितर आहे। सीनियर सूबाई वज़ीर जाम मेमण लाड़काने जे लॉकअप में मुबैना तशद्दुद सबब फौत थियल नौजवान जो केस एसएचओ समेत 4 ॾींहंनि ते दाख़िल करण जो हुकुम अदालत एसएचओ वलीद ऐं ॿियनि ते केस करण जो हुकुम ॾेई छॾियो। नौजवान जे वालिद जो चवणु आहे त संदसि पुट खे बेगुनाह क़त्ल वेशाणे तशद्दुद में क़त्ल कयो वियो आहे। डॉक्टर शाहनवाज कुंभर क़त्ल केस में उमर सरहदी समेत ॿियनि जवाबदारनि जी ज़मानत में वाध। मीरपुर ख़ासी दहशत अदालत जवाबदारनि जी ज़मानत में 16 नवंबर ताईं वाध करे छॾी। वकील जो चवणु आहे त केस खां पोइ पुराणी एफआईआर जी हैसियत बाबति अदालत खां राय तलब ईंदड़ ॿुधणी ते अदालती राय खां पोइ जवाबदारनि जी ज़मानत ते फ़ैसिलो थी। नेटवर्क तरफ़ां 1 दिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत जे सिरे हेठि ऐलानियल सकाफ़ती ॾियारो मल्हायो जे दरबार हाल में पुरवकार तक़रीब मुख़्तलिफ़ शागिर्दनि तरफ़ां सकाफ़ती टेबलोस पेश। सिराड़ी जे मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां बीसी न्यूज़ सां सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान। अॻूणे ऑस्ट्रेलियाई कप्तान रिकी पोंटिंग चयो आहे त फॉर्म में वापसी जे लाइ बाबर आज़म खे कोहली वांगुरु घुरिजे। विराट कोहली फॉर्म में वापसी जे लाइ कुझु अरसे जे लाइ क्रिकेट खां परे थी वियो। पीसीबी खे बार बार कप्तान तब्दील न करणु घुरिजे।